الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين صلوات سيدنا مولانا بالقاسم محمد والصلاة والسلام على أخيه وابن عمه مولانا علي بن أبي طالب. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد. इतने साथे इज्तिमा में पैगाम अगर न पुजे तारीख ते अगर न ॻाल्हायूं तो पोइ असां खां बि इमाम पुछनि। अल्लाह तबारक व तआला अपनी मुक़द्दस किताब में इरशाद फरमाए रहियो आहे इंसानन में हिकु अहिड़ो बि आहे जेको पंहिंजी जान कुर्बान थो करे अल्लाह जूं रज़ाऊं ख़रीद थो करे। मुंहिंजे दिलि कयो त मां इन मौक़े ते ॻाल्हायां त तव्हां सां छो जमो थिया। पंहिंजी जान खे फ़रोग़ थो करे अल्लाह जे रज़ाउनि जे बदिले ऐं अल्लाह सभिनी बंदनि ते महिरबान की आयत जो तर्जुमो। हीअ लफ़्ज़ी बे नाहे माना हज़रत अली ईअं न चयो आहे त मां विकिणां थो ऐं अल्लाह चयो हुजे त मां ख़रीद थो कयां। पोइ अल्लाह कीअं चयो आहे त मां ख़रीद कई जॾहिं अली चयो ई न आहे त मां विकिणां थो। बाबा कुछ तो अहले इल्म वेठा हूंदो लिहाजा ही लफ्ज़ी बेनाहे बेमाना विकिणण ख़रीद करण इनके अरबी में बे चवंदा। ये लफ्ज़ी बेनाहे हीअ अमली बे आहे। अली अमल अहिड़ो कयो जो अल्लाह चयो अली मां तुंहिंजी जान ख़रीद कई मां तोखे रज़ाऊं ॾेई छॾियूं।
हाणे इन अमल खे ॻोल्हियूं त कहिड़ो अमल अली कयो जो आयत लथी मुशरिकनि फ़ैसिलो कयो त अॼु राति असां पाक नबी ते हमलो कंदासीं दारुल नदवा में हिक चयो हिक जो क़त्ल करणु कोई ॾुखियो आहे छा ॿियनि चयो त बनी हाशिम वारा बदिले वठण खां सवाइ न छॾींदो कीअं कयूं हर कबीले जा चूंडियल बदमाश तलवारूं म्याननि मां कढी बीठा अॼु राति हमलो थींदो पाक नबी खे हुकुम थियो रब जो तहां मक्को छॾे मदीने वञो ॾिसी कोन थो पढ़ा मूं ॾे ॾिसो तहां मक्को छॾे मदीने वञो हिकिड़ो नालो ॾसेईंसि त उन खे बिस्तर ते सुम्हारे पाक नबी फरमायो या अली तहां बिस्तर ते सुम्हो मां वञा मदीने हाणे मां इलाही छॾे वियुमि छो त स्टेट सेक्रेटरी डॉक्टर साहब मुंहिंजो मोहसन आहे ऐं वॾी मुहबत आहे हिनखे मौला हिनखे पंहिंजनि ॿिकरनि सां आबाद शाद रखे त उनजो लिहाज़ कंदे टाइम जो ख़ुतबो बि मां आराम सां पढ़ियो ताकि टाइम बचायां अॻिते मूंखे वॾी मंज़िल पैगाम ॾियणो आहे मूंखे मां मरी वञा पर ज़हन में रहंदव तहां वञो अली मां वञा थो तहां बिस्तर ते सुम्हो अली चए छा न 10-10 करे सहाबी बि मोकिले छॾिया अथई तहां बि वञो था जे रसूल सां दुश्मनी हुजे न त पुछजनि हा त हाणे वञे थो मदीने पर रसूल सां दुश्मनी रुगो न हन पैगाम सां दुश्मनी पैगाम सां दुश्मनी हुई सरकार ईअं न चयो तहां बि वञो था सहाबनि खे बि मोकिलियव मोजो छा थींदो मूंखे हिते सुम्हारे था वञो अलीअ ईअं न चए नौजवानों में तहां सां थो ॻाल्हायां अलीअ छा चयो सरकार मां त सुम्हां थो पर तहांजो छा थींदो रसूल फरमायो मुंहिंजो ज़िम्मो अल्लाह खयो आहे मूंखे ख़ुदा जो कसम मां पाण पढ़ियो आहे त अली झुकी पियो सजदे जेको हिन कुर्रे अर्ज़ ते अली पहिरियों कयो आहे जेको बिदअत नाहे सुन्नत पहिरियों सजदो हो अली क़बूल कयो अमल कयो अल्लाह चयो अली मां तुंहिंजी जान ख़रीद करे मां तोखे रज़ाऊं ॾिनियूं मां तुंहिंजी जान ख़रीद कई जिब्राईल ऐं मीकाईल खे चयईं मां तव्हांखे हिक ॿिए जो भाउ थो बणायां तव्हां ॿई भाइरो हिकिड़े जी उमिरि वधीक ॿिए जी उमिरि घटि तव्हां मां को आहे जेको उमिरि जो हिसो ॿिए तो क़ुर्बान करे ॿई चवनि था जे उमिरि वॾी ॾींदे त इबादत घणी कंदासीं अल्लाह तो चए उमिरि वधीक
पो इबादत करण ते दिल करे वठी भाउ तां जान कुर्बान करण जी दिल नथी करे ॾिसो त ज़मीन ते तमाम मोहम्मद जो भाउ अली खे बणायो आहे ऐं मां ॾिसो त अली पाण मोहम्मद तां जान कुर्बान थो करे हाणे छा थो चए अल्लाह हल्ला कुन्तुमा मिस्ल अली इब्न अबी तालिब छा तव्हां अली जहिड़ा बि न आहियो जॾहिं न सम्झंदो आहे माण्हू न तॾहिं चुप थी वेंदो जो सूल अदा करींदो लिहाजा तव्हां अली जहिड़ा बि न आहियो अल्लाह जो इहो चवण त तव्हां अलीअ जहिड़ा बि न आहियो इन जो मक़सदु आहे त आसमान में बि अली जो मिसाल कोन्हे त ज़मीन में बि अली जो मिसाल कोन्हे जिब्राईल मीकाईल मां जान ख़रीद कई आहे हाणे वञो हिफ़ाज़त कयो इन जान मां मूंखे कम वठणा आहिनि बज़ाहिर त जान अलीअ वटि रही न या अमानत रही अली वटि जिब्राईल मीकाईल आया बखिन यब्न अबी तालिब अबू तालिब जा पुत्र मुबारक हुजे ॿ दफ़ा जी मुबारक हुजे जो मन मिसल का तुंहिंजे कोई मिसाल ई कोन्हे को मां थो चवां जिब्राईल अली जो नालो न पियो अचे अली जो लक़ब न पियो अचे अली जो न नालो खयई न लक़ब खयई उन्नीयत ॿुधाई त अबू तालिब जा पुट जिब्राईल चए थो इन करे अबू तालिब जो नालो खयो आहे छो त बिस्तर मोहम्मद ते सुम्हारण जा दर्स बि त अबू तालिब ॾिना हा न हाणे शबे हिजरत जो थियो जल्दी करे आयुसि शबे हिजरत जो थियो त घबराए है ना अली तो मां जान त अल्लाह खे ॾेई छॾी पर मां त ठीक ठाक थी वेठो अल्लाह आयत नाज़िल कई वमिन الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد अली हीअ आयत तुंहिंजे जान जी सनद क़यामत ताईं मां चवंदुमि मां ख़रीद कई अलीअ ॾेई छॾी हाणे इहा मुंहिंजी अमानत ठही अली अमानतदार थियो खंदक खटियई केॾो मार्को खंदक जो शुक्र जो सजदो न कई त मां खंदक खटी आहे शुक्र जो सजदो कयां छा मूंखे ॻाल्हाइण कोन ईंदो आहे छा ख़ैबर खटियई शुक्र जो सजदो न कई त बची वियुसि किलो फतेह कयो आहे शुक्र जो सजदो कयां अलीअ शुक्र जो सजदो न कयो हुनैन खटियई जमल खटियई नहरवा कटियई सजदो न कयई सजदो शुक्र जो कॾहिं कयई जॾहिं 19 रमज़ान जो फजर सजदे शुक्र करे थी फुस्को बिरब काबा मूंखे काबे जे रब जो कसम आहे त मां अमानत अल्लाह खे मोटाए ॾियण में कामयाब थी
केतरा बैठा हुआ अज़ादार हर घर में न्याणियूं भी हूंदियूं आहिनि पुट भी हूंदा मसाइब माले पढ़ी सगाले न पर एतिरो चवां थो अज़ादारो जॾहिं शाम थींदी आहे पुटनि खे भाइरनि खे भेणियूं चवंदियूं आहिनि हिन ईद ते मां बाबे खां हीअ शइ वठंदुमि हिन ईद मां लख वारी पढ़ा मुर्शिद मां लख वारी पढ़ा हिन ईद ते मां बाबे खां हीअ शइ वठंदुमि मुंहिंजे मथे ते क़ुरान रखो जॾहिं अली जी धीउ अमीरीअ में आई हिन कूफे मस्तूरात कतार करे बीहंदियूं हुयूं त अॼु ज़ैनब जी ज़ियारत करणी जेकी ज़ियारत कंदी उहो हिक ॿिए खे चवंदी मां ज़ैनब जी ज़ियारत जी ज़वार आहियां मां ज़ैनब जी ज़ियारत कई आहे अलीअ जी उहा धीउ हुई जंहिंखे 70 मानियूं मुसल्ले ते वठी वेंदी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इहो हक़ मतिलबनि खे रहण बिस्मिल्लाह मां लख वारी पढ़ा मुर्शिद मां लख वारी पढ़ा 70 मानियूं मुसल्ले ते वठी वेंदियूं ऐं भाइरनि खे ईंदे ॾिसी चवनि थियूं भेड़ियूं अदा तव्हां टई आया हो असांजे बाबे जो छा थियो भाइर चवनि बाबे चयो आहे त हीअ ईद मां धीउनि सां गॾु कंदो मदीने में महमल बनिया एक 28 रजब बनिया मां जे कब्र ते अची हुसैन लफ्ज़ थिया अम्मा अब्बास मस्जिद वटि महमल बणायो बीठो मुंहिंजूं भेड़ियूं सामान ॿधियो वेठियूं ऐं ॿियो मरतबो इमाम हसन चयो अब्बास महमल रेशम जा बड़ा मुंहिंजे भेणनि जे अमीरीअ जो पहिरियों सफ़र नौजवानो महमल बणिया भेणनि बाज दामन खां वठी चयो अदा महमल त तयार ई दसियो माण्हुनि खे नौजवाननि खे दर्श ॾियो पंहिंजे औलाद खे विहारे दसियो कहिड़ी ज़ैनब साईं खे रोइण आया आहियूं जो भाइरनि जो दामन पकड़े चवनि थियूं अदा महमल त तयार आहिनि पर भेणनि खे दसियो महमल में चढ़बो मां पाण रोई पवां त मां हाणे पढ़ी बि नथो कायनात में कब्र ताईं ते आज़ानूं न विसर कायनात में कब्र ताईं 3 आज़ान असां को न विसर पहरे आज़ान मदीने में बिलाल ॾियण छॾे मदीनो बि छॾे सफ़र ते वियो अध रात जो टाइम सुतो पियो आहे हेॾा पाक मोहम्मद जी न्याणी जदी जज बिलाल मदीनो ते छॾे वियो तूं बि छॾे इबादत कर मूंखे न ॾिस इबादत कर बिलाल मदीने आयो साईं पुटनि खे मोकिलियो वञो चाच बिलाल खे चओ आज़ान ॾे मां बाबे जो वसंदो मदीनो बिलाल आज़ान ॾिनी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु
आखिरी न शर्म करे न रोई घड़ियों वरी न मिलंदई साईं तौफीक साहब तोखे मौला अजर ॾींदो एतिरो नज़ादारनि इबादत कई आहे मुझी साईं जेको लफ़्ज़ चयो आहे मां आराम सां थो पढ़ां ताकि सम्झो साईं फरमाए थी चाचा बिलाल आज़ान पूरी कर मुंहिंजी किस्मत असांखे क़दर जी कंदी न विसरंदी नौजवानो दिया अली अकबर हुजाज जेको हो हुसैन जे काफ़िले जो मुअज़्ज़िन हुयो लेकिन अध रात जो भेण सॼो हुसैन अॼु आज़ान पंहिंजी जागीर में अकबर जे करीब हुसैन चयो अकबर अल्लाह अॼु आज़ान तूने अकबर चयो बाबा मां जॾहिं कंहिंखे ॿुधाइणी अथई हुसैन चयो मुंहिंजूं भेणियूं ॿुध अकबर चयो तुंहिंजूं कल सो सजे थे बाबा ज़ैनब सजे वठी ज़ैनब जे करीब जे तो पाण छो न सजो भेण खां छो सजराई साईं जे बाबा कीअं ॻाल्हाया अम्मा हुजे करबला खुदा जो कसम अली आयो मस्जिद में अली न कमीने के उठायो उठी नमाज पढ़ रोइण वारो अली जा लफ़्ज़ आहिनि उठी नमाज पढ़ अली आज़ान ॾिनी अली जी अहिड़ी आज़ान हुई अली फरमायो अल्लाहु अकबर नौजवानों न्याणियूं जंहिंजे झोलनि में हुयूं मस्तूरात ऐलान करे चवनि वञो ॿुधो ज़ैनब जे बाबे जी आज़ान हो ईअं थो लॻे जनाली जी आख़िरी हिकिड़ो जुमिलो पढ़ा खुदा जो कसम आज़ान हुई आसमान मां आवाज़ अला
قد قتل أمير المؤمنين زينب والسوم رقيانا حسن درتے حسین درتے بھیڑیوں غالی درد فرمایا کیوں غالی اٹھی اعلان کرتا چھن پاپو ماریو साईं तो एक जुमलो पढ़ो खुदा जो कसम आली खे खयो था चल अजीब जनाजा गुजरिया है एक तो इमाम मूसा ताज़म खे खयो था चल यो जनाब अमीर खे खयो था चल अली दरमियान में पूछे तो यो